शर्फो ओ शर्फो अरे थोड़ो खाइण में पूरो हाँ गर्मी हाँ तोखे भी गर्मी आए और को मुख्य दी दे तबाही दे छड़ी। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम चालो शेफ शुक्र अला सौदो दे मूंखे सामान दे। हा जाम खोड़ हुकुम कयो। यो हिकिड़ो शैम्पू ॾे। साइकिल शैम्पू हा हा या ही कयो। हा तव्हां ॿुधायो पोइ मां तव्हांखे कढी ॾियो न ॿुधाईंदो त ॾींदा वञो सभु ॾींदा न ठीकु आहे छो तव्हांजे करे वञिणो आहे देरि थी न न वञिणो न आहे असल में वञिणो आहे सही इन करे मां तकड़ में मां पोइ तव्हां थी चो मां बीठो आहियां भली न मां लिखियो वञा हलो भला ॿुधाए वञांव त लिखियो न 3-4 आइटमनि बदी छा खपे हिकिड़ो शैम्पू कढिजो हिकिड़ी पेस्ट कढिजो ऐं हिकिड़ो साबुण कढिजो माना टोटली माना तड़िया सामान हा तड़िया सामान सौदो ॿुधो पियो छो न कंदो न मतिलबु त सभु गॾु सामान वठो था इन करे सही आहे कपिड़नि वारो साबुण बि हुजे हा उहो बि हुजे मां अचांव थो शैम्पू कढी रखो जल्दी में तव्हां चओ था या मां वञा वञिणो मूंखे आहे तव्हां वेंदव न हा तव्हां वेंदव थी 2 मिंट मां बसि थी हलो मां बीठो आहियां तव्हां 2 मिंट पियो मां थी जाऊं बसि थोरो ठीकु आहे शर्फो हेॾां अचु हिते वे इन यार खे चो कढी ॾे हे वाह थोरो मस्तानो आहे माना हा मस्तानो आहे थोरो तूं खा हिते वे हे भाऊ बीठो अथई मां मोटी थो अचां ठीकु आहे अब कराची में वेंस कॉलोनी में के बाजार पुट जाया अलाए काॾे हलियो वियो यको हलियो वियो आहे भाई काॾे हलियो वियो देरि थी थिए मूंखे बि खपई छा सामान खपंदो आहे तूं ई खणी ॾे यार सामान देरि थी थिए वेंदुमि मां केवो इहो उथु त ॿुधाई तो हिकिड़ो शैम्पू खणी ॾे इहो पोयां पिया अथसीं ऐं हिकिड़ी पेस्ट बि खणी ॾे सरफ जी थैली बि खणी ॾेई आहे उथु यार जल्दी करे देरि थी तूं ई खणी ॾे शींहुं मुड़ुस सां चढ़ो बसि खाइण ते ज़ोर थी ॾे त नी असांखे सामान हा उहो आहे शैम्पू उहो ई आहे शीशी खणी ॾे हीअं करे मां न खाईंदुमि कावे ॿार न आहियां मां कावे मां न खाईंदुमि तव्हां न खाईंदो आहियां कावे न त मांखे सामान हा ॾे करे खावां तूं खावे मांखे ॾे पंहिंजे वातारो तो खा मां कराची में हैज कॉलोनी में के ॿार जाया इहो त अॻो पर अॼु कराची में हैज कॉलोनी में के ॿार जाया हिकु बूबो हिकु काबो हिकु बूबो हिकु काबो ॿ ॿार जाया ॿ ॿार हे बि साल विकिला अब कावे वो अब ला काले अब इन मां पानी मको व्यारे हलो वो भी जप्पा चला वो बेकावे किंगा ए भी मुझी चाकर पिटी करे ले अब अलाए काॾे वियो छा थो करे शर्फो हे पढ़ां पियो छा थो पढ़े वॾी ख़बर आई आहे वॾी ख़बर ॿुधाए अॻु कराची में
भैंस कॉलोनी में मैं बाबा वजावा सब आ गया एको बुवे अंग जो एको खावे अंग जो बड़ी खबर है एको हाँ एको बुवे अंग माजे रो हाँ एको कादे अंग तो दे अरे पाण माना उते ॾिसी आया पाण खे कवाची में कराची में भैंस कॉलोनी में मैं बाबा वजावा वो तो छॾ रे विफलियल हे बीठो जो ग्राहक बीठो काॾे हो के वो हे जो आयो हिते पहिरियां सामान ॿुधारे हो काॾे हो केर गुवावे वो हाँ केर गुवावे गुज़ारे न वियो बाकी राशन वठण जो आयो सामान वठण आयो शैम्पू साबुण वो हमरा बीठो काॾे हो उहे जेको हे विच विचो हा हिते बीठो हिते वाओ वाओ मां सामान ॾिनो मां सामान ॾिनोसीं हा मरी हलो चाढ़ने वाह ॿुधाए मां ॿुधाए हाँ जेको ये वो वड़ो अरे शैम्पू हा उहे हाँ शैम्पू साबुण साबुण हा साबुण ऐं पर क्यों बि खणी वियो पर तू खणी हो पैसा सादा पैसा हे सामान ॾिनोसीं हे डब्बा बि गुम ने ता हे लूल गुम आहिनि हे मां वाह पाण अलाए त बीचो अलाए का हर का छॾे ग्राहक खे पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुध भई हे पैसा तू ॾिना हिनखे तू सामान ॾेई छॾियो पैसा वेझो न कर उते चवां थो न हक बिना तो किराए में फिर ॻाल्हि मुंहिंजी करवा अॻु कराचीअ में तू कराचीअ में हे कराची जो मालिक आहे जेका न थिए सॼो सामान हाणे काॾो मिलंदो अमरायो हे विच अंदरि विफलियल पहिरियां तोखे त विहाए पियो फासी वियो हिकु विया बि नमूना बि करे नमूना मिटी बि भॼी वेंदो मैं हल बरो ॾेई छॾी बाबा हे शैम्पू हे साबुण ऐं लूल चिप्सूं बरो ॾेई छॾी भेण हिनखे त विहाणे मां लूल चिप्सूं हुनखे लॉलीपॉप खाराए मथो कमु ईंदो तबाही मचाए छॾी हुनजे भया खे छा पता पतियूं बि लाथियूं थो वञे हो भाऊ हाँ सुभाउ बि अची विया सुभाणे वेंदे जी उते चवां थो सुभाणे तोखे मां हिते वियमि त मां रोड ते वियां जॾहिं भेण बर्बाद अब कबाबीअ में हलो हल 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 मेरे दुकान नहीं दुकान ख़बर ॿुधाए अॼु कबाबीअ में अरे कराची आप